नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबरुनि जो सिलसिलो जारी है। तव्हांखे कराची खां ख़बर ॾींदा हलूं त वॾे वज़ीर जे ख़ासि मददगार सैयद रियाज़ हुसैन शाह खुरासानी चयो आहे त पीपलज़ पार्टी अवामी पार्टी आहे जंहिंजूं पाड़ूं अवाम में खुतल आहिनि। कराची में अवामी न्यूज़ जे चीफ रिपोर्टर फिदा हुसैन मरी संदसि ऑफिस में साणुसि मुलाक़ात करे इलाइक़े जे मसइलनि बाबति खेसि आगाही ॾिनी। उन मौक़े ते ॻाल्हाईंदे सैयद रियाज़ हुसैन शाह खुरासानी चयो त हू अवाम खे दरपेश मसइला हल करण जी कोशिश में रुधल आहे ऐं जल्द तक में तरक़ियाती कम बि कराया वेंदा। संदसि चवण हो त बरसात खां पोइ खाही ऐं भर पासे वारे इलाइक़नि में मच्छरनि जो आज़ार वधण खां पोइ हुन फौरी तौर मच्छर मार स्प्रे कराइण जी पिणु हिदायत कई आहे। सैयद रियाज़ शाह खुरासानी चयो त वफ़ाक़ी सरकार अवाम सां कूड़ा वाइदा करे वोट वरिता ऐं हाणे अवाम खे रिलीफ ॾियण बदिरां खेनि लुटे रही आहे, पर हाणे अवाम खेनि चङी रीति सुञाणे चुको आहे। उन मौक़े ते पीपी अॻवान सरवर मरी ऐं ॿिया पिणु मौजूदु हुआ। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील लाइ विज़िट कयो अवामी न्यूज़ फेसबुक पेज, यूट्यूब पेज ऐं अवामी न्यूज़ वेबसाइट।